7 नंबर ऐं 8 नंबर रोड आहे। रोड जेको आहे अंडर कंस्ट्रक्शन आहे। रोड ते कम हले पियो वियो। मारी गैस वारनि जेका हिते कारपेट रोड ठाहींदा विया। फ़िलहाल जेको आहे पाण 6 नंबर खां होॾां जेको आहे शार्टकट हणंदासीं, सिधो जेको आहे लोही पुल ते हलंदासीं। त हीअ एरियाज़ जेका आहिनि तव्हांखे मां ॾेखारींदो हलां। हिन साइड जेका आहिनि त मारी गैस जा वॾा वॾा खूह आहिनि, जंहिंमां जेको आहे तेल बि निकिरे थो ऐं जेको आहे गैस बि निकिरे थो पियो। मूंखे जेको वञिणो आहे त मूंखे जेको आहे लोही पुल ते वञिणो आहे, हुते कमु आहे। पर विचां एरिया जेको आहे तव्हांखे मां ॾेखारींदो हलुमि। वॾा डाला जेको विगो हलंदा पिया मारी गैस फील्ड जा आहिनि। सॼो ॾींहुं जेको आहे पेट्रोलिंग करनि था, पर रोड जो हीअ हाल आहे। वीगो वारनि जी त परवाह न आहे दोस्तो, रोड कहिड़ी थी हुजे। पर नंढी गाड़ी वारनि लाइ जेको आहे ॾींहुं रोड जेको आहे आज़ाब वञल आहे। हाणे जेको आहे पाण खूह जेका आहिनि गैस जा उहे काउंट कंदा हलंदासीं त हिन रस्ते में जेको आहे केतिरा खूह मिलंदा। साम्हूं जेको आहे पहिरियों खूह आहे वेल नंबर 23। ॿियो खूह अची वियो, गैस ऐं तेल जो खूह आहे। पोयों वेल नंबर 23 हुयो, हे 22 हूंदो या 24 हूंदो। चेक कयूंसि था। ही वेल नंबर 14 आहे। पोयों जेको हुयो उहो 23 हुयो, पर हीउ जेको आहे 14 वेल नंबर हुयो। ॻोठ आहे जेको आहे छानड़ शरीफ़ जो। ही नंढिड़ो ॻोठ हुयो छानड़ शरीफ़ जो। हिते जेका नंढी का दरगाह आहे। फ़िलहाल टाइम कोन हुयो जेको आहे दरगाह जे बारे में पुछे आहे, पर जल्दी जेको आहे मूंखे उहो ई पुल ते पुॼणो आहे। हुते आफ़्ताब जेको आहे पहिरियों इंतज़ारु करे थो पियो, आफ़्ताब लॻारी। हिकु जेको आहे ॿियो खूह अची वियो आहे। पहिरियों जेको हुयो 23 हुयो, ॿियो जेको आहे 14 हुयो, हीउ जेको आहे 13 नंबर आहे। साम्हूं जेको आहे चोथों खूह जेको आहे अची वियो। त हिन रोड ते जेको आहे पाण खे 4 खूह मिलिया आहिनि हिन टाइम ताईं। हीउ वेल नंबर जेको आहे 11 आहे। पहिरियों जेको हुयो त उहो हुयो 23, ॿियो 14, 13 हुयो ऐं हे जेको आहे 11 आहे। ॿारहों नंबर बि जेको आहे आस पास हूंदो। त दोस्तो हिन रोड ते जेको आहे सिंगल रोड ते जेको आहे पंहिंजे 4 खूह मिलिया आहिनि। त हिन पूरे एरिया में जेको आहे तमामु घणो जेको आहे गैस निकिरे थो। दोस्तो जेको आहे 5हों खूह जेको आहे साम्हूं जेको आहे उहो अची चुको आहे। वेल नंबर 12।
पोयां जेको आहे वेल नंबर 11 हुयो, हे जेको आहे वेल नंबर 12 आहे। त हिन हिकु सिंगल रोड सां जेको आहे पाण खे 5 कुआ मिलिया आहिनि गैस जा। पहिरें बि मां तव्हांखे चयो त हीउ जेको इलाइक़ो आहे कुदरती गैस सां जेको आहे मालामाल आहे। साम्हूं जेको आहे पठाणनि जी जेका आहे आबादी हुई, पठान जेका आहिनि रहियल आहिनि, त उन्हनि जे घर में पोइ फेरे मां आयो हुयो त हर घर में जेको आहे हिकु क्रेन ऐं जेको आहे 2 ट्रैक्टर बीठा हुया। हर घर में जेको आहे हिकु क्रेन ऐं जेको आहे 2 ट्रैक्टर। त हिते जेका आहिनि ठीका खणनि था। ऐं हीअ जेको आहे पठाणनि जी जेका आहे वस्ती आहे, पठाण रहंदा पिया। फ़िलहाल हाणे जेका चप्पा फैलिया वेंदा परते खां हिकिड़ी क्रेन बीठी आहे साम्हूं। यूसी लूणी जो जेको आहे नंढड़ो वॾो आहे। अॻियां जेको आहे लोही पुल आहे जिते मूंखे कमु हुयो। कम जे बारे में तव्हांखे ॿुधायां थो मां। फ़िलहाल जेको आहे पंहिंजी लोकेशन ते पहुचूं। दोस्त टाइम ते त नव जी 32 मिनट त जेको आहे लोही पुल ते मां पहुतो आहे। जेका लैपटॉप जेका बैटरी ख़तमु हुई, आफ्ताब जेको आहे लैपटॉप रखियलु आफ्ताब जी बैटरी जेको आहे लैपटॉप बि फुल आहे। लैपटॉप जी बैटरी ख़तमु हुई। हिते जेको आहे पेट्रोल पंप आहे। हिते जेको आहे कुझु देरि लाइ जेको आहे लैपटॉप मां चार्जिंग ते रखियो आहे। लैपटॉप चार्ज थिए त पोइ जेको आहे पंहिंजो कमु स्टार्ट कंदा। फ़िलहाल जेको आहे डिसअपॉइंटमेंट थी वई, लैपटॉप चार्जिंग कोन। हितां खां बाद जेको आहे 8 नंबर ते हलंदासीं। 8 नंबर जो विज़िट भी तव्हां कंदासीं। फ़िलहाल जेको आहे लैपटॉप चार्जिंग थी वञे। दोस्तों लोही पुल ते जेको आहे मां पहुची चुको आहियां। छंछरु ॾींहुं ते जेको आहे पीड़ी बि लॻी आहे। पीड़ी त हाणे जेको आहे एंड थी वई हूंदी, टाइम घणो थी वियो। दोस्तों जेको लोही पुल ते कमु हुयो त उहो जेको आहे मां करे वरितो आहे। हाणे जेको आहे 8 नंबर ते वञूं था पिया। 8 नंबर जो रस्तो तव्हांखे ॾेखारियो थो। ऐं 8 नंबर बि जेको आहे तव्हांखे विज़िट करणु उते जेको आहे 8 नंबर जी मार्केट विज़िट करणी आहे। त अॻियां जेको आहे आफ्ताब आहे। 8 नंबर बि जेको आहे तव्हांखे ॾेखारियूं था। गर्मी जेको आहे तमामु वधी रही आहे। मथे ते कपिड़ो बि कोन्हे। कपिड़ो जेको आहे फ्रंचाइज़ विसारे आयो अंकल, उहो उते रहिजी वियो। त हाणे जेको आहे हीट जेको आहे उहा महसूसु थिए थी पई। गाॾी ते लिखियलु आहे इनकलाब। हीउ रस्तो जेको आहे लोही पुल खां जेको आहे 8 नंबर वारो रस्तो आहे। हाँ तब मैं तो वीडियो ठाया था मैं रुलता होता हूँ। वीडियो ठाया जो पाया तो मैं रुलता होता हूँ। हाँ ये हाँ ना देखो आज का यार ताकि मैं पहले दिखा रहा हूँ। अच्छी आँखों देखो आज हाँ नहीं समझ ही हुआ। ये खुए जो नंबर डिस्कस था करवा
पोयों शायद जेको हुयो तूं 11 नंबर हुयो या 12 नंबर हुयो ईअं हुयो। ऐं हीउ सामान जेको आहे कुओ आहे गैस जो। हा हीउ वेल नंबर जेको आहे न्यू आहे ऐं 9 वेल नंबर हुयो। मथां जेको आहे त वारी जो दड़ो आहे ऐं हिन साइड बि वारी आहे। दड़े जे मथां जेको आहे घर ठहियल आहिनि। वारी जो दड़ो आहे। हीट वेव जेका आहे तमामु जेको आहे घणी फील थिए थी पई। थोरो परे आहे जेको आहे 8 नंबर। त हाणे जेको आहे लुक जेका आहे तेज़ थी चुकी आहे। चपनि ते जेको आहे ख़ुश्की महसूसु थींदी पई आहे ऐं जेको आहे उञ बि लॻी आहे। पहिरें बल्कि जेको आहे पाणी पीतो हुअसि असां लोही पुल ते। जेको आहे निकिरी करे जेको आहे ग़लती कई असां हिन पासे। लुक जेको आहे तमामु तेज़ आहे। हाणे जेको आहे पन जेको आहे जंतर आयो आहे ऐं जंतर में शायदि पाणी आहे इन करे जेको आहे लुक जेको आहे घटि महसूसु थींदी पई आहे। बाक़ी जेको आहे 8 नंबर ते जेको आहे पहुची चुका आहियूं। जेकॾहिं तव्हां निकिरो था पिया ट्रेवल ते जेको आहे सफ़र ते कंहिं कमकार सां बि मथे ते कपिड़ो ऐं जेको आहे पाणी लाज़मी हुजे। हाणे हिन रस्ते सां जेको आहे किथे नलको आहे जेको आहे का शाप न आई आहे जो पाणी पीजे। साम्हूं जेको आहे 8 नंबर आहे। 8 नंबर जी टावर जेको आहे नज़र ईंदो पियो आहे। लिफ्ट साइड ते जेको आहे वॾा दड़ा आहिनि। कैमरे में शायदि तव्हांखे नज़र न ईंदा। दोस्तों सतो हुओ जेको आहे हिन तरफ़ आहे। पहिरें शायदि 5 हुया 6 हुया हिन पासे सतो आहे। इहो जेको आहे 8 नंबर वेल जेको आहे अॼु आहे। हीअ बि कुओ आहे। कैमरे में जेको न कंदा। दोस्तों 8 नंबर ते जेको आहे करीम जी दुकान ते पहुता आहियूं। करीम टावरी जी दुकान ते जेज़ जी शॉप आहे हिते स्टॉल शॉप। करीम टावरी जेका आहे दुकान आहे। लैपटॉप असां वारे खे जेको आहे गर्मी लॻी वई आहे। लोही पुल ते त हलियो कोन। हिते जेको आहे ॾिसोसि था जेको आहे पंहिंजो कमु स्टार्ट कयूं था। नलको आहे दोस्तों साम्हूं जेको आहे थोरो हथ मुंहुं धोई वठूं। आफ़्ताब खे ॾिठल हुयो। आफ़्ताब जेको डायरेक्ट हिते आयो हुयो। टाइम थिए थो पियो 11:14। आफ़्ताब के ॾेखारिया चांडियो खे। ॾिस आफ़्ताब सकी बर्दी थी पई। राति लैपटॉप फुल करे रखियो आहे।
कुत्ते हाँ 4 नंबर छा जे लाइ उते थींदी दोस्तों टाइम थे तो पियो 1 बजे 58 मिनट त लैपटॉप जेका बैटरी वरी ॿी चुकी आहे वरी जेको आहे काथे चार्जिंग ते रखोसि बिजली जो जेको आहे जाते काथे मसलो आहे सोलर वारा पखा हलंदा पिया सोलर सिस्टम आहे हिते ॿारहें में बीठा आहियूं लाइट काथे आहे कोन वरी काथे UPS ॾिसूं था ऐं जेको हिनखे चार्जिंग कयो था सुबुह जे टाइम बि चार्जिंग कयोसीं ऐं हाणे किथे पंप ते वञी करे जेको आहे चार्जिंग कयोसीं हफ़्ता वञे ॿी लोकेशन बि ॾींदो पियो आहे 4 नंबर चवंदो आहे 4 नंबर ते बि हलो पर गर्मी जेका आहे तमामु ज़्यादा आहे मां चवंदो आहियां हिते वापसि जेको आहे जहाज़ थियो टाइम थिए थो पियो 5:13 मिंट ॿुधायो कोन्हे जो कमु कहिड़े खां हाल पाबंदी चली टाइम ॾिस कया थिया पे 5 थी पिया घरु वांदे क्या खैर साहब घना मीटर हलियो इतने किलोमीटर आप चुके थे ये इतने किलोमीटर का साल चुके करीब मेहरबानी था दोस्तों वेल नंबर 8 है भलो दोस्तों ये सामो रस्तो जेको आहे वेल नंबर 4 ते वेंदो ऐं हीउ वारो रस्तो जेको आहे वेल नंबर 6 ते वेंदो तकरीबन जो 5:15 मिनट थियनि था पर जेको लुक आहे उहा सेम बीठी आहे हाणे हवा बि जेको आहे सामी आहे हीउ रस्तो जेको आहे सिधो जेको आहे वेल नंबर 6 निकिरंदो दोस्तों हिते जेको आहे ॿियो वेल अची वियो आहे तकरीबन ईअं सम्झो 7 या 8 जेको आहे वेल हूंदो हिन जो नंबर ॾिसूं था कहिड़ो नंबर आहे नंबर लिखियल आहे वेल नंबर 15 वेल नंबर 6 जेको आहे दोस्तों जेको आहे मेन हब पॉइंट आहे खूहनि जो तमामु खूहनि करे गैस आहे हिते कटी थींदी आहे हितां पियो जेको आहे फैक्ट्रीज़ जेको आहे ऐं जेको आहे शहरनि तरफ़ वेंदी आहे वेल नंबर 6 आहे सामा जेको आहे कंप्रेसर आहिनि फैक्ट्री तरफ़ हिकिड़ो शायदि हैंगर वारनि जो लॻियल आहे ॿियो जेको आहे FFC जेको आहे फातिमा वारनि जो लॻियल आहे हिते जेको आहे गैस कठी करे जेको आहे अॻियां फॉरवर्ड कंदा आहिनि फैक्ट्री जी तरफ़ जिते जेको आहे खाद बनंदी आहे दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी अॻियां जेको आहे अहिड़ो ख़ासि आहे कोन जेको तव्हांखे मां ॾेखारियां 6 नंबर ताईं हुयो जेको तव्हांखे मां ॾेखारियो उम्मीद कयां थो तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़